दोस्तों, कल 6 जनवरी 2019 भोपाल में NCPSL तरफ़ां हिकु सेमिनार आयोजित थियो। सेमिनार जो उनखे उनवान ॾिनो वियो अञा रोशनी ॾे। नारायण श्याम जे मथां सॼो ई प्रोग्राम हो, जंहिंमें भारत जे जुदा जुदा शहरनि मां केतिरा ई अदीब आया, उन्हनि पंहिंजा पेपर पेश कया, जंहिंमें दिल्लीअ मां वीना श्रृंगी जी ऐं शालिनी सागर जो अचणु थियो। मां उन्हनि खां पुछंदुसि त कल्ह जेको सेमिनार थियो उन जे विषय में पंहिंजा राया रखो। तव्हां हेॾा सेमिनार पहिरीं ॾिठा आहिनि, कया आहिनि, तव्हांखे हिते छा लॻो ऐं उन जे विषय में असांखे कुझु ॿुधाईंदा। शिवानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां इहे चवंदसि त हीउ जेको कल्ह नारायण श्याम ते सेमिनार रखियो वियो, उहो कंसेप्ट जेको आहे मूंखे तमामु पसंदि पियो। मध्य प्रदेश में हिकु ॻाल्हि मूं इहा ॾिठी त हिन सेमिनार में वधि शाइर ऐं इन खां लोकल बहा ऐं ॿाहिरियां बहा ऐं कलाकार हर हिक खे पार्टिसिपेशन ऐं हिकु ॾींहं में एतिरो मुमकिन नथो थी सघे, पर उनखे ऑर्गेनाइज़र चाहे कविता हुजे, चाहे ज्ञान हुजे, या कमल जी हुजनि, या ॿिया NCPSL जा जेका पूरी टीम हो, उन्हनि सभिनीनि जेको आहे तमामु सुठो निभा कयो। ऐं पेपर जेके तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो पेपर हो कविता जो काक धणी नारायण श्याम यादियुनि जे सागर मां। त उन में जेको आहे मूं उन्हनि जे पंहिंजे जेका नारायण श्याम सां मुलाक़ात थी उन जो ज़िक्र कयो ऐं कई यादियूं जेके आहिनि से उहे वंडियूं। इन खां अलावा डॉक्टर विनोद आसूदाणीअ तमामु सुहिणे नमूने सां उन्हनि जे शाइरी ते, ऐं इहा बि ॻाल्हि हिकु अहम पॉइंट जेका डॉक्टर विनोद आसूदाणीअ चई त असांखे जेको अनुवाद करणु घुरिजे, यानी ट्रांसलेशन जेको तर्जुमो, ताकी क़ौमी सतह ते हिंदी ऐं अंग्रेज़ी में असां पंहिंजे शाइरनि खे पहुचाए सघूं। सेमिनार तमामु सुठो रहियो ऐं चाहे सिदारत कंदड़ चाहे कंडक्ट कंदड़ सभिनी निभायो हर पंहिंजे जॻह ते। असांजे NCPSL जे वाइस चेयरमैन मिस्टर कुकरेजा बि चयो त असांजी इहा कोशिशि आहे त असां सभई तर्जुमो कयूं नारायण श्याम जा। इहो उन्हनि पंहिंजे स्पीच में चयो। डॉक्टर कमांडर नंदलाल जोतवाणी ऐं ॿियनि जेको आहे शाम जो जेको कल्चरल प्रोग्राम थियो त उन जे लाइ कविता खे मुबारकूं, तव्हांखे बि मुबारकूं। तव्हां बि इन तहरीक में नारायण श्याम जे यादि में ही जेको वॾो सिलसिलो रखियो जेके हिकु मुकमिल प्रोग्राम हो, कंपोज़िट प्रोग्राम जंहिंखे चइबो आहे कि सिर्फ़ु ईअं कान हो कि सेमिनार में हिकिड़ा मकाला पढ़िया था वञनि, पर मकालनि सां गॾु सदा हयात नारायण श्याम जी शाइरी उन ते पिणु नज़र विधी वई। ऐं जेके पेपर पढ़िया विया उहे त ख़ैर मयारी हुया ई, तमामु सुहिणा ऐं सुठा हुया। सभ खां जेका इन में निचोड़ जेको ॻाल्हि जो निकिरी आयो सो इहा हुयो कि ट्रांसलेशन्स करे असां पंहिंजी ॿोलीअ जो जेको अदब आहे उनखे ॿियनि ॿोलियुनि ताईं पहुचायूं। हिंदीअ में अंग्रेज़ी में थियणु घुरिजे। रविंद्रनाथ टैगोर खे हेॾो वॾो सम्मान जेको मिलियो, नोबल पुरस्कार मिलियो, सो तॾहिं मिलियो जॾहिं उनजो बंगाली मां तर्जुमो थी ॿी ॿोलीअ में वियो। त असांखे बि अदीबनि खे उन तरह सां हिकु इंटरनेशनल लेवल ते उन्हनि में असांजे इन्हनि में ॾाढो वॾो टैलेंट आहे। सिंधियुनि में सिंधी आर्टिस्ट ॾिसो या तंहिंखां सवाइ जेके अदीब आहिनि, एॾो सुठो अदब असां वटि मौजूदु आहे, लिखियलु आहे। उनखे रुॻो एतिरो आहे कि असांखे सभिनीनि हंधनि ते पहुचाइणो आहे। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में भारतीय भाषाऊं बि उन्हनि में बि ॿियनि ॿोलियुनि में बि थियनि, सिर्फ़ु अंग्रेज़ी या हिंदी में न, पर जेके ॿियूं इलाक़ाई ॿोलियूं आहिनि उन्हनि में बि जेकॾहिं इन्हनि जो तर्जुमो थिए थो त इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जीअं मूं चयो त हिकिड़ो कंपोज़िट प्रोग्राम हो, मुकमिल जंहिंखे चइजे, मुकमिल प्रोग्राम हो कि सुबुह जे टाइम ते सेमिनार हुआ त सेमिनार में पेपर पढ़िया विया। तंहिंखां पोइ शाम जो हिकु मुशाइरो पिणु रखियो वियो। मुशाइरे में जेके हिते जा शाइर हुया तिन तमामु सुहिणी सुठी पेशकश जेका आहे सा शाइरी जी ॾिनी। हिकिड़ो ईअं चवां कि मयारी मुशाइरो जेको आहे सो रहियो। उन में तव्हांजो बि शिवानी जी जो बि असां ॿुधोसीं जेको आहे सो तमामु सुहिणियूं गज़ल तव्हां जेके आहिनि से पेश कयूं। ॿियनि बि जेके शाइर हुआ तिन बि, ऐं कंडक्ट मोहित जेको कयो उन बेहद ई सुहिणे नमूने में
इनखे तरतीब ॾिनो हो प्रोग्राम खे कैलाश आदाब साहब आया हुआ। कैलाश आदाब हुयो ऐं नारी लछवाणी, तंहिंखां सवाइ द्रौपदी भेण उहा बि हुई, ऐं इन खां अलावा जेके ग्वालियर जा बि असांजा भाउ तालिब। हा, तालिब। तालिब हुआ, मिस्टर लालवाणी हुयो, उन्हनि सभिनीनि जेका शाइरी हर हिकु निभा कयो। सभिनीनि सुठो कयो। सभ खां वधीक अट्रैक्शन वारो जेको इन में हिकिड़ो लास्ट आइटम हुयो, म्यूज़िक खां पोइ वारो, जेको नारायण श्याम जे इन ते ज़िंदगीअ ऐं उन जी शाइरीअ सां वाबस्ता हुयो, उहो हिकु जेको पहिरियों दफ़ो मूं किथे ॾिठो आहे ऐं तमामु सुहिणो नमूने सां उन्हनि पेश कयो। जिन ॿारनि कलाकारनि नृत्य पेश कयो उहो बि तमामु सुहिणो हुयो। तंहिंखां सवाइ नारायण श्याम जी कविताउनि खे खणी जंहिं हिकु नौजवान छोकिरे नारायण श्याम जो किरदारु निभायो, उन बि तमामु सुहिणे नमूने में जेको आहे सो उहा पेशकश तमामु सुठी रही। ऐं हिकिड़ी पॉइंट मूंखे हिन वक़्तु ज़हन में अचे थी त कल्ह तव्हां ॾिठो हूंदो सेमिनार में वर करे अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। असां उन जो जेको नारायण श्याम खे ख़ौफ़ हो, उन्हनि पंहिंजे हयातीअ दौरान चयो हो त सिंधी ॿोली वेंटिलेटर ते आहे। अॼु असीं नारा त हणूं था, पर जेको आहे ॿोली जेका आहे सा हिकिड़ो हिकु भाषा में लिखे थो, ॿियो भाषा में, टे भाषा में लिखे थो, अहिड़े तरीक़े सां अलॻि अलॻि उन्हनि में जेके आहिनि से लिखनि था। त इहो जेको ख़ौफ़ हो शाइर जो, उहो जेको आहे उनजो वर ज़िक्र निकितो। त असां नारायण श्याम खे इहे चवंदासीं, वॾी अक़ीदत इहा थींदी त इन ॻाल्हि खे जेको आहे सो कूड़ो कयूं, अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध वारनि। अॼु खां वठी असां इहो अहद कयूं त असांजो वॾो ट्रिब्यूट इन वॾे शाइर खे इहो थींदो त असां पंहिंजे ॿोली खे ज़िंदा रखूं। ऐं हासिल चयो आहे, ज़िंदा सां क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा। त असां पंहिंजी ज़बान खे ज़िंदा रखंदासीं। मूं पंहिंजे पेपर में कविता जो काक धणी शेख अयाज़ जो बि ज़िक्र कयो ऐं उन्हनि जी कविता पढ़ी त सिंध में लतीफ़ खां पोइ शेख अयाज़, हिंद में नारायण श्याम जेको आहे। नारायण श्याम में सिंध लाइ में एतिरी अक़ीदत आहे जो उन्हनि हिकु रोड जो नालो नारायण श्याम जे नाले ते रखियो आहे। ऐं गंगा जमुना अमृत अमृत थन त लेकिन सिंधु आहे। त इहो हिकु पंहिंजी जेका ज़मीन आहे, पंहिंजी सिंधु धरती आहे, उन सां हुननि जो एतिरो त लॻाव हुयो जो हुननि एॾी सुहिणी हिकिड़ी कविता ऐं लिखी आहे। पर कुल मिलाए ईअं चइजे त हिकिड़ो सुहिणो सेमिनार जेको आहे, मध्य प्रदेश वारनि सभिनीनि खे मुबारकूं आहिनि, कविता खे मुबारकूं, उन जी टीम खे मुबारकूं, ऐं जेके ऑडियंस आहे उहे बि आख़िरी घड़ी ताईं वेठा रहिया। ऐं जेका सिंधु बॉर्न ट्रस्ट वारनि कला बंदोबस्तु कयो त उन्हनि बि सुठो कयो। त असांखे ख़ुशी आहे त असां इन तहरीक जो NCPCL जेका आहे हीअ अॼु सेमिनार कयो, उनजो हिकिड़ो हिसो बणियासीं ऐं मुबारकूं ॾियूं था त इन खां वधीक सुहिणा प्रोग्राम जेके आहिनि मुनक़िद कंदा ऐं सॼे समाज खे जोड़े करे पाण सां हलंदा। तो दोस्तों, कल्ह के सेमिनार ते हीअ शालिनी सागर जी ऐं वीना छिरंगी जा पंहिंजा वीचार रखिया। उनखे प्रोग्राम कीअं लॻियो तव्हां ॿुधो। तमामु घणी ख़ुशी थी तव्हां सां मुलाक़ात करे। महिरबानी। महिरबानी।